हींअर तहे दिल सां शर्जील नाम मेमन साहब, मां अव्हां सां मुखातिब आहियां। मां तहे दिल सां हक़ीक़तुनि खे जॾहिं मुंहिंजे आॾो आहियूं उन्हनि खे मद्देनज़र रखी तव्हां खां माफ़ी जो तलबगार आहियां। ऐं जेकॾहिं थी सघे त मूंखे तव्हां माफ़ कंदा, छो त तव्हांखे अलाह ताला सुठे मनसब ते विहारियो आहे, सुठो मान ऐं मर्तबो ॾिनो आहे ऐं सुठी हैसियत आहे तव्हांजी। मां हिकिड़ो नंढिड़ो माण्हू आहियां ऐं माफ़ करणु अलाह बि चए थो त भलो आहे, बदिलो वठण खां माफ़ी ॾियणु बहितर आहे। ऐं ख़ुदा क़ुर में बि चयो आहे, कुंतुम ख़ैर उम्मतुन व उख़रिजुत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहून अनिल मुनकर। ए ताक़तवर इंसान हो, जेतिरी तव्हांखे मां अलाह ताक़त ॾिनी आहे, पंहिंजी उन ताक़त खे मुंहिंजी मख़लूक जे भले में इस्तेमालु कयो, मुंहिंजी मख़लूक सां भलाई कयो। जेसीं ताईं तव्हांजे ताक़त जो असर रसूख़ वञे थो, ओसि ताईं मुंहिंजी मख़लूक खे गर्द गुबार गुनाह खां परे रखो ऐं उन्हनि खे नेकी तरफ़ आणियो ऐं उन्हनि खे बहितरी तरफ़ आणियो। शर्जील साहिबु, इहे लफ़्ज़ शायदि अलाह ताला तव्हां जहिड़नि माण्हुनि लाइ चया आहिनि। असां ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं, तव्हां ताक़तवर आहियो। मां तव्हां खां पंहिंजे ज़मीर जे मौजूदगी में तव्हां खां माफ़ी थो वठां। उमेदु आहे तव्हां मूंखे माफ़ कंदा, तव्हांजा लख अहसान थींदा, तव्हांजो थोराइतो थींदो। तव्हांजो मिसकीन भाउ मुनीर अहमद जलवा।